आजियां कई वई सिंध सां सिंध जी मुलाक़ात थी रही है। अवां खे आगाह क्यों पिया ठठे जा ही मंज़र टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अवां ॾिसो पिया, जंहिंमें वॾे अंग में माण्हू रैली में शरीक आहिनि। सिंध सां मुहबत जो इज़हार कयो पियो वञे। कराची खां कश्मीर खींजर खां कारूंझर ताईं अॼु सिंध हिक लड़ीअ में पइजी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में टाइम न्यूज़ ने पंहिंजे अख़बार पारां ऐलानियल अचो त नई सिंध ॾियूं जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाए पियो वञे। रैलियूं कढी वयूं आहिनि, तक़रीबूं मुनक़िद कई वयूं आहिनि, मेड़ाका थी रहिया आहिनि, जिन में माण्हुनि जो वॾो अंग मौजूदु आहे जेको पंहिंजी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार करे रहियो आहे। सिंध अमड़ खे भेटा पेश कई पई वञे। हीअ सखर जा मंज़र अवां टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसो पिया, जंहिंमें वॾे अंग में माण्हू सखर में मौजूदु आहिनि। सखर में वॾो अंग माण्हुनि जो हिन वक़्तु रैली में मौजूदु आहे। नाज़रीन, सिंध सां मुलाक़ात थी रही है। कोटड़ी में भी टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते अचो त नई सिंध अॼूं जे सिरे हेठि रैली कढी वई आहे। तक़रीबूं जारी आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शौकत महमूद। जी शौकत। कोटड़ी में जामशहर ज़िले की मुख्य जेका सकावली तकरीब है वह शुरू थी चुकी है। तव्हां ॾिसो त जामशहर ज़िले जो हेडक्वार्टर कोटड़ी शहर के अलमदीना चौक ते मौजूदु, जिते वॾी स्टेज सजाई वई है। टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार जे तरफ़ां हिन वक़्तु हज़ार जे तइदाद में माण्हू अचणु शुरू थी विया आहिनि। हिन चौक ते हर साल टाइम न्यूज़ जे सॾ ते रिवायती तौर ते वॾियूं रैलियूं निकिरंदियूं आहिनि। सियासी बंगला, सियासी पार्टियूं, समाजी धुरियूं, उन्हनि रैलियूं निकिरंदियूं आहिनि। हिन वक़्तु कोटड़ी जे साबिक़ MP मलिक असद सिकंदर, साबिक़ MP डॉक्टर सिकंदर शौर जे हाउस तां वॾियूं रैलियूं निकिरण वारियूं, जेके हज़ार जे तइदाद में हिते माण्हू पहुचण वारा आहिनि। जंहिं ॿियूं जेके सियासी पार्टियूं आहिनि, कांग्रेस पार्टियूं आहिनि, उन जे तरफ़ां हज़ार जे तइदाद में रैलियूं निकिरण शुरू थी वियूं आहिनि। हज़ार जे तइदाद में माण्हू उन्हनि रैलियुनि में शामिल आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त हिन टाइम न्यूज़ पारां सजायल कोटड़ी जे अलमदीना चौक जे हिन मुख्य स्टेज ते लोक फनकाराऊं थी चुकियूं आहिनि। दुआ मेमण, सहर सिंधू ऐं ॿियूं फनकाराऊं, मुर्क मारवल, उन खां अलावा ॿियूं लोक फनकाराऊं, मज़ाया फनकार कादिर बख्श मिठू, मास्टर ग़ुलाम हुसैन मोर जेको मोर जी डांस कंदो आहे, सभ जे तइदाद में हज़ारे माण्हू पहुची चुका आहिनि। जॾहिं त ही माण्हू जे आमद जो सिलसिलो ही जारी हूंदो, हर तरफ़ सिंध जा नारा आहिनि, टाइम न्यूज़ जा नारा आहिनि, पंहिंजी अख़बार जा नारा आहिनि, मोहतरम अली काज़ी जा नारा आहिनि। वॾो हिकिड़ो जोश जज़्बो आहे। ही रिवायती स्टेज लॻंदी आहे टाइम न्यूज़ पारां कोटड़ी जे मुख्य अलमदीना चौक ते। अॼु ही हिते तक़रीबूं जारी आहिनि, जॾहिं त सिलसिलो शाम ताईं जारी रहंदो। कलाक खनि खां पोइ ही जेको माण्हू जी आमद जो सिलसिलो वधीक वधंदो आहे। हज़ार जे तइदाद में माण्हू गॾींदा। जी वॾी महिरबानी शौकत। नाज़रीन, शौकत कोटड़ी जे मदीना चौक ते मौजूदु आहे, जिते हिन वक़्तु टाइम न्यूज़ पारां सजायल स्टेज ते तक़रीब जारी आहे। वॾे अंग में माण्हू तक़रीब में मौजूदु आहिनि। तक़रीब में कादिर बख्श मिठू, ग़ुलाम हुसैन मोर ऐं दुआ भुट्टो